चैप्टर नंबर 1 अल्फ़ाबेट। हेलो व्यूअर, आई एम आज़ाद सागर जान। असां पहिरें पार्ट में सिखी आया आहियूं त जुमिले जा घणा हिसा आहिनि। त जुमिले जा 3 हिसा आहिनि: फ़ाइल, फ़ैल ऐं मफ़ूल, सब्जेक्ट, वर्ब एंड ऑब्जेक्ट। ठीकु आहे। असां जुमिले जे हिसनि बाबति सिखियो आहे ऐं अॼु असां सिखंदासीं जुमिले जे क़िस्मनि जे बारे में। ठीकु आहे। त जुमिले जा घणा क़िस्म आहिनि। ओके, हाउ मैनी काइंड्स ऑफ सेंटेंस। त जुमिले जा घणा क़िस्म आहिनि। ठीकु आहे। त देर आर 6 काइंड्स ऑफ सेंटेंस। जुमिले जा 6 हिसा आहिनि। ठीकु आहे। जुमिले जा 6 हिसा आहिनि ऐं उहे ही आहिनि। तव्हांजे साम्हूं असां शो करायूं था। ओके। नंबर 1 असर्टिव सेंटेंस, नंबर 2 इंटरोगेटिव सेंटेंस, नंबर 3 नेगेटिव सेंटेंस, नंबर 4 इम्परेटिव सेंटेंस, नंबर 5 एक्सक्लेमेटरी सेंटेंस, नंबर 6 ऑब्जेक्टिव सेंटेंस। ठीक है। नंबर 1 असर्टिव सेंटेंस, बयानी जुमिलो। अ सेंटेंस विच ओनली स्टेट्स इज असर्टिव सेंटेंस इज़ कॉल्ड असर्टिव सेंटेंस। उहो जुमिलो जेको सिर्फ़ु हाकारे में ॾेखारे त उनखे बयानी जुमिलो चइबो आहे। एग्ज़ाम्पल आई राइट अ लेटर, मां ख़त लिखां थो। ठीकु आहे। नोट, बयानी जुमिलनि जा कुझु ॿिया नाला बि आहिनि जेकी हेठि ॾिजनि था: असर्टिव, अफर्मेटिव, पॉजिटिव, डिक्लेरेटिव, स्टेटमेंट, एक्टिव, सिंपल। ठीकु आहे। इहे बयानी जुमिलनि जा कुझु ॿिया नाला बि आहिनि। नंबर 2 इंटरोगेटिव सेंटेंस, सवाली जुमिलो। ठीकु आहे। सवाली जुमिलो छा खे चइबो आहे, उनजी डेफिनेशन ॾिसूं था। अ सेंटेंस इन विच वी आस्क क्वेश्चन इज़ कॉल्ड एन इंटरोगेटिव सेंटेंस। ठीकु आहे। उहो जुमिलो जंहिं ते सुवालु पुछियो वञे त उनखे सवाली जुमिलो चइबो आहे। एग्ज़ाम्पल, व्हाट इज़ यूअर नेम, तुंहिंजो नालो छा आहे। ठीकु आहे। ऐं नोट, सवाल जुमिलनि जे आख़िर में सुवाल जी निशानी ज़रूरु ॾिबी आहे। हलूं था नंबर 3। नंबर 3 निगेटिव सेंटेंस, यानी नाकारी जुमिलो। ओके। इनजी डेफिनेशन, a sentence which only state in negative sense is called negative sentence। उहो जुमिलो जेको सिर्फ़ु नाकारी माना ॾेखारे त उनखे नाकारी जुमिलो चइबो आहे। एग्ज़ाम्पल तौरु, आई डोंट राइट अ लेटर, आउं ख़त नथो लिखां। ठीकु आहे। जंहिंमें न जी माना हुजे त उहो नाकारी जुमिलो आहे। नंबर 4 इम्परेटिव सेंटेंस, यानी अमरी जुमिलो। अमरी जुमिलो छा खे चइबो आहे, उनजी वसिफ़ डेफिनेशन, a sentence which shows order, request, advice and prohibition is called imperative sentence। उहो जुमिलो जेको सिर्फ़ु हुकुम, अर्ज़, सलाह ऐं मना जी माना ॾेखारे त उनखे अमरी जुमिलो चइबो आहे। नोट, हिन में फ़ाइल कुझु हूंदो आहे, अंडरस्टैंड। मिसाल तौरु कीअं कुझु हूंदो आहे, गेट आउट, ऑर्डर, ॿाहिरि वञ। मतिलबु हिन में नालो नाहे खणिबो, बसि कुझु तौर ते इस्तेमालु कयो वेंदो आहे। हेल्प मी प्लीज़ रिक्वेस्ट आहे, यानी की मुंहिंजी मदद कर। वर्क हार्ड माई फ्रेंड, एडवाइज़ आहे, सलाह आहे, मुंहिंजा दोस्त महिनत कर। डोंट गो आउट, प्रोहिबिशन आहे, मना थो करे ॿाहिरि न वञे। ठीकु आहे। त हिन जो फ़ाइल जेको आहे हमेशह कुझु रहंदो आहे अमरी जुमिले में। नंबर 5 एक्सक्लेमेटरी सेंटेंस, यानी अजबी जुमिलो। हुनजी डेफिनेशन आहे तव्हांजे साम्हूं, अ सेंटेंस विच एक्सप्रेस एक्सक्लेमेटरी सारो, हैप्पीनेस एंड ब्लेसिंग इज़ कॉल्ड एन एक्सक्लेमेटरी सेंटेंस। उहो जुमिलो जेको तइजब, ॾुख, ख़ुशी ऐं बददुआ जी माना ॾेखारे थो उनखे अजबी जुमिलो चइबो आहे। ठीकु आहे। कुझु मिसाल तौरु असां ॾिसूं था हिनजा। एग्ज़ाम्पल, हाउ ब्यूटीफुल ही इज़, ही केॾो न सुहिणो आहे। माई गॉड रेन यू, शिल ख़ुदा तोखे बर्बादु करे। वॉट अ क्लेवर बॉय ही इज़, उहो केॾो न होशियारु छोकिर आहे। ठीकु आहे। हिकु ॻाल्हि नोट रहे, हाउ ऐं मे जे वर्ब फ़ैल आख़िर में हूंदो आहे। ठीकु आहे। वरी नोट में सम्झायूं त नोट, अजबी जुमिला हर्फ़, निदा, ज़मीर या फ़िल माउनि सां शुरू थींदा आहिनि। जेकी जुमिला वाट ऐं हाउ सां शुरू थींदा आहिनि उनजो फ़ैल जुमिले जे आख़िर में हूंदो आहे, ऐं जेके मे सां शुरू थियनि था उनजो फ़ैल जुमिले जे विच में हूंदो आहे। नंबर 6 ऑब्जेक्टिव सेंटेंस, यानी कि ख़्वाहिशी जुमिलो। वसिफ़, अ सेंटेंस विच एक्सप्रेस फीलिंग स्पेशली विथ आर्टाइज़र सॉरी और डिज़ायर इज़ कॉल्ड द ऑब्जेक्टिव सेंटेंस। ख़्वाहिशी जुमिलो हमेशह वुड डैट सां शुरू थींदो आहे। मिसाल तौरु, वुड डैट आई वर अ किंग, काश मां बादशाह हुजां हा। वुड डैट आई वर अ लैंडलॉर्ड, काश मां शाहूकारु हुजां। ऐं हिन जी सुञाणप वर सां कई वेंदी आहे। ठीकु आहे। अॼु लाइ इहा वीडियो हुई। इंशाअल्लाह वरी मिलूं।